करण वारे खे पेश करूं था हज़ार मुबारक ख़त्मो पूरो करण वारे खे पेश करूं था हज़ार मुबारक ऐं गॾु पूरो ॿुधण वारे खे गॾु पूरो ॿुधण वारे खे पेश करूं था हज़ार मुबारक पेश करूं था हज़ार मुबारक ख़त्मो पूरो करण वारे खे मौला तुंहिंजो मान रखियो आहे सीने में क़ुरान रखियो आहे मौला तुंहिंजो मान रखियो आहे सीने में क़ुरान रखियो आहे ऐं गॾु तुंहिंजे उस्तादनि खे गॾु तुंहिंजे उस्तादनि खे पेश करूं था हज़ार मुबारक पेश करूं था हज़ार मुबारक ख़त्मो पूरो करण वारे खे वाह जो क़ुरान पढ़ी ऐं ॿुधायई ॿुधण वारनि जो मन महकायई वाह जो क़ुरान पढ़ी ऐं ॿुधायई ॿुधण वारनि जो मन महकायई तोसां गॾु तुंहिंजे अबे अमड़ खे तोसां गॾु तुंहिंजे अबे अमड़ खे पेश करूं था हज़ार मुबारक पेश करूं था हज़ार मुबारक ख़त्मो पूरो करण वारे खे माह मिठे जो क़दुरु कयो अथई मालिक तरफ़ां अजर मिलियो अथई माह मिठे जो क़दुरु कयो अथई मालिक तरफ़ां अजर मिलियो अथई नंढड़नि वॾड़नि तरफ़ां तोखे पेश करूं था हज़ार मुबारक पेश करूं था हज़ार मुबारक ख़त्मो पूरो करण वारे खे दुआ उन जो हक़दार सॼणो आहे हाफ़िज़ वकार मिर्जत वाह दुआ उन जो हक़दार सॼणो आहे हाफ़िज़ वकार मिर्जत वाह दोस्त ऐं संगत तरफ़ां तोखे दोस्त ऐं संगत तरफ़ां तोखे पेश करूं था हज़ार मुबारक पेश करूं था हज़ार मुबारक ख़त्मो पूरो करण वारे खे जूणे जे रमज़ान अव्हां जे शान में वेही शेर लिखियो आहे जूणे जे रमज़ान अव्हां जे शान में वेही शेर लिखियो आहे सारी जमाअत तरफ़ां अव्हां खे सारी जमाअत तरफ़ां अव्हां खे पेश करूं था हज़ार मुबारक पेश करूं था हज़ार मुबारक ख़त्मो पूरो करण वारे खे